अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों, सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तमामु जल्द इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा त मुराद ऐं रेस मंसूर पाण में हाणे हिक थी वेंदा। इहे पाण में हाणे हिक थींदा, पोइ ॾींदा रेस शाहनवाज़ ऐं रेज़न वारनि खे टांडा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा इहे रेस मंसूर खे फासाइण जी पूरी कोशिश कंदा, पर इहो इन्हनि जो चाल नाकाम थी वेंदो। रेज़न ककर खे चवंदो त अगरि रेस मंसूर असांजे ॼार में फासाई वञे थो त पोइ उनखे मारे छॾिजो, यानी उन्हनि खे हाणे ज़िंदा न छॾिजो। अगरि हू ज़िंदा बची वियो त पोइ असांजे लाइ मसला खड़ा कंदो, छो जो मंसूर असांखे ताक़त खां हू वधीक आहे, यानी ताक़त में हू ज़ोर आहे असांखां। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ परेशान हूंदो त हाणे मुराद वारनि जो कहिड़ो बिलो कयां। हिक पासे मुराद ऐं ॿिए पासे रेस मंसूर, इन्हनि त हाणे मूंखे बाहि ॿारे ॾिनी। तो हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ कूड़ा केस ठाहे ऐं मुराद वारनि जे मथां दाख़िल कंदो। बहरहाल इहे केस पुलिस हिननि खां कॾहिं बि न वठंदो, छो जो पुलिस जे मथां हाणे रेस मंसूर जो हथ हूंदो। रेस मंसूर पुलिस खे चवंदो त अगरि तो कूड़ा केस दाख़िल कया त पोइ मां तोखे हितां बदिली कराए छॾींदुसि, यानी रिटायर कराए छॾींदुसि, ऐं पोइ तुंहिंजो हिते ड्यूटी न रहंदो। ईअं करण सां पोइ पुलिस परेशान थी वेंदो, त पोइ पुलिस चवंदो त हाणे मां कूड़ा केस दाख़िल कयां त पोइ इहो रेस मंसूर मूंखे ड्यूटी करण कॾहिं बि न छॾींदो। ऐं ॿिए पासे सोडल इहा सोचींदो त अगरि ककर मुंहिंजी सोट सां शादी करे वियो, यानी धोखे में, ऐं पोइ मां धोखे में सोट खे बचाइण जे ख़ातिर पोइ ककर जी भेण सां कीअं न शादी कयां। ऐं सोडल कूंज खे चवंदी त हाणे तूं हिते मूं वटि रही सघीं थो, तोखे हाणे को बि नुक़सानु पहुचाए न सघंदो, न ई तुंहिंजो भाइर ऐं न ई तुंहिंजो सोट, हिते तोखे का बि ख़तरो न हूंदो। ऐं ॿिए पासे मुराद इहा सोचींदो, सोडल खे चवंदो त हाणे असांखे फ़ैसिलो जेको बि कराइणो पवंदो त रेस मंसूर खां कराइणो ई पवंदो। ऐं इहे हाणे तव्हां ॾिसंदो तमामु जल्द खां जल्द रेज़न ऐं मुराद वारा रेस मंसूर खां फ़ैसिलो कराईंदा, जंहिंमें रेस मंसूर रेज़न वारनि खे ॾोही करे वठंदो। तो तव्हांखे त ख़बर आहे रेस मंसूर अमन पसंद माण्हू आहे, हक़ ऐं सच जो फ़ैसिलो कंदो। ऐं ॿिए पासे कमदार मोलू ख़ौफ़ में वकड़ियल हूंदो, उहो हाणे घर में वेही रहंदो ऐं ॻोठ खां ॿाहिरि कॾहिं बि न निकिरंदो, छो जो ॻोठ खां ॿाहिरि निकिरंदो त पोइ मुराद वारा उन ते तशदुद कंदा, यानी उन मथां ज़ुल्म कंदा, उन जे करे हू हाणे ॻोठ खां कॾहिं बि ॿाहिरि न निकिरंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ रेज़न खे चवंदो त तूं हाणे मुंहिंजो कमु तमामु जल्द करे ॾे, अगरि तो मुंहिंजो कमु न कयो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, तूं हाणे जल्द खां जल्द इन रेस मंसूर खे मारे ॾेखार। रेज़न चवंदो त मूं इन जी कोशिशि कई, पर इहो कोशिश नाकाम थी वियो, यानी हू ॼार खां निकिरी चुको आहे। हाणे जॾहिं बि ॼार में ईंदो त पोइ मां उनखे मारण में देरि न कंदुसि। रेज़न चवंदो त रेस मंसूर हिकु चकर मुंहिंजे ॼार में अची चुको हो, बहरहाल हू असांखां अॻे निकिरी वियो, न त असां हुनखे ज़िंदा कॾहिं बि न छॾियूं हा। ऐं ॿिए पासे कूंज परेशान हूंदे त ख़बर न आहे रेस मंसूर जे अलाए हुन ज़ालिमनि मारे छॾियो, अलाए हुननि खां बची वियो, ऐं इहो ॾस पतो मां कंहिंखां कयां, हाणे मूं वटि फ़ोन बि न आहे। ऐं ॿिए पासे तव्हां हाणे ॾिसंदो त गुल परी बार खां बार परेशान हूंदी, यानी बार परेशान हूंदी, उनखे मरम बार सम्झाईंदो त तूं हाणे परेशान न थी, जेको थियणो हो सो थी चुको, हाणे तूं उनखे दरगुज़र कर। परी चवंदो त हाणे मां इनखे दरगुज़र नथो करे सघां, छो जो मुंहिंजी ज़िंदगी हाणे तबाह थी चुकी आहे, छो जो मां सोडल सां शादी करण जो ख़्वाब ॾिसंदो हुयुसि, यानी हाणे उहे मुंहिंजा ख़्वाब नाकाम थी चुका आहिनि, ऐं हाणे मां छो न परेशान थियां। मरियम चवंदो त हिन तबियत में तुंहिंजी तबियत ख़राब थी पवंदी, छो जो तूं परेशान न थी, न ई घणो रोवण, छो जो रोवण मां हाणे तुंहिंजो कुझु न वरंदो, इन करे तुंहिंजो भलो इन में आहे त तूं रोवण ऐं सुॾ करणु बंदि कर। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा।